अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को जो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलो था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों रेस हेबत ख़ान ऐं चाकर ख़ान सिकंदर ख़ान जी ॿनी मथां कब्ज़ो कंदा ऐं ॿिए पासे कवड़ो इहा सोचींदो त रेस सिकंदर ख़ान जो का बि वारिस न आहे ऐं उन जो हाणे मां मिल्कियत फबाए वेही रहा, यानी हिन मिल्कियत जो वारिस मां थी वञा। दोस्तों हाणे तव्हांखे ॾिसण वटां इहे मिलंदा त रेस हेबत ख़ान ऐं ॿिए पासे कवड़ो इहे पाण में विड़ी पवंदा इन ॿनी जे अलावा। रेस हेबत ख़ान चवंदो त इन ॿनी ते मां कब्ज़ो करे वेही रहा ऐं कवड़ो कमदार चवंदो त इहो ॿनी हरगिज़ मुंहिंजे नाले थिए ऐं इन ॿनी जो वारिस मां थींदुसि। ऐं ॿिए पासे मुख्तियार ख़ान रेस रांझन ख़ान खे चवंदो त रेस सिकंदर ख़ान ग़लति करे वेठो, उहो उबदार खे मारे वेठो, लेकिन असां बि उन खे ज़िंदा न छॾियो। बहरहाल रेस सिकंदर ख़ान ग़लति करे वेठो, हू असांजी ख़ुशी तब्दील में मिलाए छॾियो, उनखे ईअं करणु न घुरिजे आ। ऐं मुख्तियार चवंदो त बाबा साईं रेस सिकंदर ख़ान ते ग़लति करे वेठो, हाणे असांजो छा थींदो। ऐं ॿिए पासे रेस हेबत ख़ान चाकर ख़ान खे चवंदो त इहो कवड़ो अगरि विच में अचे त तूं इन खे ज़िंदा न छॾिजांइ, छो जो हीउ कल्ह कवड़ो असांजो कमदार हो, अॼु वरी हू फनकारी पियो करे। अगरि कवड़ो तोखे धमकी ॾे त तूं उन खे ज़िंदा न छॾिजांइ। तो असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कई नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।